अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सॉप सीरियल पंहिंजा वे जी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, पोइ किस्त में छा थियो तव्हांखे मां अॻे ई ॿुधायो। दोस्तों मां तव्हांखे यादि कयो, मां ॿुधायो त चाकर ख़ान बि पंहिंजा हथियार सिधा कंदो, हथु सिधा कंदो। तव्हां ॾिठो चाकर ख़ान खे मां इहो तव्हांखे ॿुधायो सांवल छॾाईंदो पहिरियां, सभ खां पोइ दिलावर पुॼंदो। तव्हां ईअं ॾिठो, बिल्कुलु ईअं थियो। हाणे सांवल बि आज़ादु कराए चाकर खे वेही रहियो आहे। हाणे अॻिते छा थींदो? अकबर ख़ान पलांद वठण में कामयाबु थींदो या न? आख़िर छा थींदो? दोस्तों पहिरियों अकबर ख़ान सिधो चाकर ख़ान खे तव्हां ॾिठो, प्रोमो में बि ॾिठो त प्यार सां सम्झाईं त छोकिरी वापसि कर, लेकिन चाकर ख़ान उनखे मना करे छॾियो। हाणे इहा वार्निंग ॾेई हितां अकबर ख़ान मोटी वेंदो आहे ऐं चई वेंदो आहे तयारी कर, हाणे तुंहिंजे मथां अहिड़ो तूफ़ान ईंदो जो तूं उन में चाकर ख़ान गर्क थी वेंदे। हाणे चाकर ख़ान खे ॿी शइ जो ख़तरो आहे त अकबर ख़ान वॾो तूफ़ान आणींदो, पर चाकर ख़ान बि पंहिंजा माण्हू गॾु कंदो। अचण वारे एपिसोडनि में सुठा सुठा बहितरीनु एक्शन वारा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। मिलूं था कंहिं ॿिए वीडियोज़ में।